दौलतपुर भरसان कच्चे में सिंध के मशहूर रूहानी सूफी बुजर्ग पीर अब्दुल्कादर अलमारूफ हज़रत पीर दादलो रहमत अलैह जो 3 ॾींहनि वारो उर्स मुबारक पुॼाणीअ ते पहुतो। मेले में 3 ॾींहं मल आखड़ो ज़बरदस्त नमूने जारी रहियो, जंहिंमें नाले वारनि मल पहलवाननि दादलो राहू कुर्बान होथे पोटो ममता सोहो उबैद बुग्यो साहब चांडियो अली मुराद ज़रदारी आसिफ अली ज़रदारी टेडी शीदी गुलसन मला फिदा हुसैन मला ऐं ॿियनि हिक ॿिए खे मल मारे इनाम वसूल कया। उन मौके ते दरगाह शरीफ जे गादी नशीन फ़कीर आबिद हुसैन जुणे जो उस्ताद शमीर खान बुग्यो भूरल ज़रदारी सैयद यूसुफ शाह मखदूम कुतुबुद्दीन राहू मोहम्मद यासीन जुणे जो अब्दुल हमीद जुणे जो सिकंदर अली जुणे जो ऐं ॿियनि इनाम ॾिना। जॾहिं त मेले में आला क़िस्म जे मिठाईअ जा दुकान पिणु लॻाया विया। मेले में परे परे खां वॾे अंग में मेले जे शौक़ीननि वॾनि तोड़े नंढनि वॾे अंग में शिरकत कई ऐं ख़रीदारी कई। जॾहिं त आख़िर में दरगाह शरीफ जे गादी नशीन फ़कीर आबिद हुसैन जुणे जो मेलो ख़ैर ख़ैरियत सां गुज़री वञण ते अल्लाह करीम खां मुल्क ऐं क़ौम जे तरक़ीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं।